अब्बा तुझे लाल जवान वही नहीं ज़ाल ही तबीयत खराब है माजी तबीयत सही है कूड़ी तरह हाँ बा हाँ जल्दी चाहे मत आज रात माँ खाना ही तुमने दावत यार माँ जो बेवकूफ़ ना यार इस अरे जुगनू खाराई कल दावत त्रोनी ने खाराई पोपट माँ बस आज रात पक्की माँ खाराई तुम दावत आगे घर आए वहाँ ठीक है रन्ना वो रन्ना खुशबू कादे मरी वही हैं मंथन टाक जो बारी थी दे घर के साफ रखबो है ना आयु गाल बुध अच्छा है वही गला बाहर होचे तो छित्तो छो गर्मी है ना गर्मी है माइटर नालो खुशबू रखी बाकी खुशबू जी जरी धप न थई तू रे केड़ो खुशबू में भरला मुते टोक तो करे खुशबू सोनी खुशबू छाए पैसा मिलिया थी छा पैसा ना इन मिलिया इन कर ए थी 50 रुपया छा क्या है ज़कात दिया जा के ना हे शाम अफ्तारी जे लाए भली भाजी करे चावल पचाए पकोड़ा टिक्कियूं दही घुराए तुझी मर्जी बाकी मुझो टेंशन न कर रात मां दावत आ होटल ते अच्छा माना केर तवा के खाराए तो दावत मुझा यार अनि जो जुगडू आऊं पोपट हां एक दी जेको आ पोपट खाराई अफ्तारी जी पार्टी बे दी जेको आ जुगनू खाराई आज वरी मुझो वारो आ त उन के खाराए आज माना तू उन के खाराई दे होटल ते मानी है ना हां छो न खाराए छो तो खाराए उन के एडे हटिया मां खाराई थी सान चली सवाब जो कमा सवाब बिते न थी तो आजा हो जा गला खाण कोने पैसा ना बसो होटल ते कोई जरूरत ही नहीं चली या मथो घणो बिल लेंदो होटल ते घणो बिल लेंदो एडो को वडो थोड़े आयो 4-5 हजार 4-5 हजार माना वडो बिल नहीं थोड़ो आ तो जेका तू सवाब जो कम खटे तो उन के एडे वटिया जदी कदम को आशे मानी मां पचनम भाजी मां चाड़ी त सजो कमा कदम ना होटल ते केड़ी जरूरत आ उन होटल ते खाराया मां वरी होटल ते मां ना पसंद मां इते मानी खाराए मां ये बुधाए छना तोखे वक्त पर गिदो इन दिन के मारू पर उचायो अरे उन्हें बेचारा ने खाराया तो मां भी खाराया ना फजीलत सिख ना अन्या अलाए छा कंदो अलाए छा दिमाग तां जो फिरंदो खानो खराब थेव मां तो के चवाती कोई जरूरत नहीं होटल ते मानी खाराइण जी मां तो के चवाई थी ना मां चवा तो उन्हें मां के खाराया आस्ते गलाई काकरो हेट कर ये ना बोली टिके नारी वरी मां चवा तो उन्हें बेचारा ने खाराया तो मां भी खाराया मां भी खाराया कोई जरूरत नहीं बस माने इते कान जवाब देन मां बुधाए छना जे करे तू होटल ते वही ना शाम तो जी जंग ना भगी ना तो पो मुजो नालो भी खुशबू नाए गिला थी दी मुजी संगत में बच्चा थे पई गिला मोतबर थिंदो चला दिठई हाने सजा न मखणी संग नथो खाराए माने ओरन मोतबर सजा वडी उनन के उते दावत खाराए ओरन गिला थी दी हे मां पेरे पाए तो बाऊ बधाए साचो पेरे पाए तो नाए करे उनन के दावत उन्हें बेचारा ने मुके खाराई या बाकी रे गोश्त ही कराई तो भले कारे ने मां चवाई थी एतरो खर्चो न कर भले तू सवाब कटनो रे तो के हिते वटिया बाकी होटल ते न वंदनी थी ए बाऊ बधाए तो बाजी अब्बा जी करानी नहीं करानी मोतबर थी तो ना एक दफो तेरी चाहियो तो के बस फोन कयान करेन फोन पाजे डाडन में केड़ो पार केड़ा तो जा हाल उन्हें बाकी रे गोश्त जी खाराई या कढ़ाई मां मुर्गी जी खाराई अरे मुर्गी मुर्गी भला खाईता तो होटल ते ना बाकरो हो जाए मुर्गी हो जाए अन थोड़ो हो रहा गला ब्लड प्रेशर मुझे है कनो रोजे में हो रहा गला फोन तो क्या हेलो पोपट आज दा यो दावत कैंसल अफ्तारी यारी न मां ता के खाराई तुम न होटल ते चयो आ न ता जो खाराई मां भी खाराई तुम न मां बे चक्कर ता खाराई तुम चवा थो न आज सा ओडे विंदा ससी तबियत खराब थी वई आ
हा अॼु मूंखे अॼोको ॾींहुं छॾियो सुभाणे शाम अफ़्तारी तव्हांखे मां कराईंदुमि होटल ते इहो वरी मुंहिंजी अम्मा जी तबियत ख़राब कीअं थी इहो बि माना पूरे ॾींहुं मुंहिंजी अम्मा जी तबियत ख़राब कर तबियत अम्मा जी ख़राब कर हां इहो छा चवां कूड़ त हणो आहे न रन कूड़ बि मुंहिंजी अम्मा ते हणा न एॾो तूं मुतबर आहे तोखे ॾिसां थी माफ़ कर बाबू ॾिसां थी न मां अब्बा ॾिसां थी न मां तूं मुतबर अम्मा जी तबियत छो ख़राब आहे भाई तबियत आहे न तूं ॿियो कूड़ आहे न तुंहिंजे लाइ चवां न भई हिनजी ज़ाल जी तबियत अम्मा जी तबियत ख़राब थिए अम्मा जी तबियत सही आहे कूड़ त हणो आहे हणो आहे न जहिड़ा वांदा थोड़ा तूं जहिड़ो तूं पूरो मुतबर थी विया वो पाड़े वारा खिलियल था अञा कुझु न आहे प्यारु आहे असांजो प्यारु आहे कर शाम जो जेको मुंहिंजे लाइ मेकअप बि वठी आ प्यारु आहे हाज़िर मशीन जो ढकी बनी छॾियो आहे प्यारु आहे हा मेकअप हलो ॿार असांजो प्यारु आहे मोहबत आहे